गर्दन जो दरिया। हींअर जो हींअर वञो वञी सॼे ॻोठ खे सॾु ॾेई अचो। सुभाणे 8 बजे निकाह ऐं उन खां पोइ सरगिस थींदी। सॼे ॻोठ खे ॿुधाए अचिजो सुभाणे गोराम खान जी शादी आहे। अकबर खान ऐं वरियामल खे सॾु न ॼणो। सभिनी खां पहिरियां सॾु उन्हनि खे त ॼणो आहे। पहिरियां अकबर खान ऐं पोइ वरियाम। जेको तव्हांजो हुकुम गोराम। लाज़मी न आहे त दुश्मननि खे सॾु ॾिजे गोराम खान। मूंखे ख़बर आहे त इहे न ईंदा पर मूंखे त उन्हनि जो अंदर ई साणो आहे न। उन्हनि खे सॾु ॾेई उन्हनि जे हाव ते मुंग ॾरणा आहिनि। अकबर खान छा पोइ सम्झे पियो त मूंखे अगवा कराए मूंखे हिसाईंदो ऐं मां ही शादी करण छॾे ॾींदुसि। तव्हां छा था सम्झो? अकबर खान बि हर मसइलो त न कंदो। पहिरियां असांजी लापरवाही जो फ़ाइदो वठी जेकॾहिं हाणे आयो न त हुनखे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। मां हुन खां पलांत ॻाए वॼाए वठंदुसि। बस सिर्फ़ शादी करण जो सबुर आहे। पोइ कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि। खोड़ा ओ खोड़ा सलाह त ॾे। हिकु तरफ़ पाणी ॿिए तरफ़ बाहि। अहिड़ी त अची परेशान थी आहियां जो बस छा ॿुधाए। का वाट कोन थी मिले चुरण जी। सियाणी मुंहिंजी सलाह वटि त कुझु ॾींहंनि लाइ हितां निकिरी हलो। जॾहिं माहौल ठरियो वरी वापसि ईंदासीं। निभागा घर छॾे काॾे हलूं? ॻाल्हि त ॿुध पंहिंजी जान खां मथे ही घर त न आहे न। तूं छा थी सम्झी सुल्तान वारा हिते ईंदा ऐं असांखे छॾे ॾींदा? जे वरियाम खे मां न्यापो ॾेई हिते घुरायो में ऐं सुल्तान वारा आया ऐं उनखे अची हिते ख़तम कनि छा पुलिस असांखे छॾे ॾींदी? सुल्तान वारा त पैसा ॾेई पंहिंजी जान छॾाए वेंदा। असां अचे ग़रीब कुटबासी तूं ऐं मां। थी सघे थो वरियाम खे न मारनि। जेकॾहिं हुनजे सिर न खाइनि पोइ बि अधु मोह ज़रूर कंदसि। सावण वारनि खां बची वेंदासीं पर सुल्तान वारनि खां कोन बचंदासीं। मां त चवां थो सुठो आहे त वञी न्यापो ॾेई अची। न्यापो त ॾियणो पवंदो न तॾहिं हिन सुल्तान वारनि मां मुंहिंजी जान छुटंदी। अॼु ताईं मूं तव्हां खां कुझु न आहे घुरियो। बस हिकिड़ी गुज़ारिश अथव। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वरियाम सां शादी नथा करायो त ख़ैर आहे पर मुंहिंजी ॿी शादी न करायो। मूंखे मुंहिंजी हालत ते छॾे ॾियो। मां सॼी ज़िंदगी हिन ई घर में रही तव्हांजी ख़िदमत कंदी रहंदसि। हाणे रोइण पिटण में कुझु बि न वरंदो। गोराम खे मूं चई छॾियो आहे सुभाणे तुंहिंजो निकाह आहे। पर मां बस मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। ऐं हा निकाह जे वक़्तु को बि मसइलो न थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं तूं चाहीं थी त मां होश में रहां त इज़त सां पाण खे तयारु करे छॾ न त ॾाढ मूंखे ईंदो आहे। अम्मा जेको थिए पियो उनखे थियण ॾे। तुझे मुंहिंजे हथ में छा रखियो आहे? हा मां जेको थिए थो न उनखे थियण ॾे। पर मां तव्हां सां वाइदो थी कयां उते वञण खां पोइ मां जेको कमु कंदसि जो गोराम पाण मूं मां बेज़ार थी मूंखे तलाक ॾेई हेॾां रवानो कंदो। इहो मुंहुं सदोरी जो तव्हां सां वाइदो आहे। ईअं ई थींदो। भाउ निज़ाम असांखे इहो रिश्तो क़बूल आहे। बस असांखे 10-12 ॾींहं मोहलत खपे। तोखे पंहिंजी अमानत ॾेई ऐं असां निकाह विझी वेंदासीं। ठीक है बहराम मूंखे इंतजार रहंदो यार। चाचा जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त असां सुभाणे पहुती विझी वञूं। बाबा इहा इजाज़त मां तव्हांखे न ॾींदुसि। बस ॾोकड़ा खणी अचो लागी तो बस निकाह विझी वञो। छोकिरे जो ज़िद लॻो पियो आहे असांखे पोती जी इजाज़त ॾियो। बाबा चए में न त लागी तो अची निकाह विझी वञो। 10-12 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे न। हिन में पोती जी कहिड़ी ज़रूरत आहे? पुट हाणे हलूं। चाचा 2-3 लाख रुपया ॾियूं था तव्हां असांखे पोती जी इजाज़त ॾियो। ओ दिलबर साईं 49 लाख खणी दे न त बि इजाज़त न ॾींदो मैं। हा पूरो 50 लाख खणी आ त पोइ अची निकाह बि विझी वञ पोतियूं बि पाराए वञ जेको वणे सो करे वञ।
ठीक है चाचा। ठीक है बाबा, ठीक है ठीक है, तव्हां खे इजाजत है, पर जॾहिं बि अचो न त बंदोबस्तु कयूं अचिजो बाबा। हाणे त ख़ुशी है न, चई पे तो पार्क घुमाए हाणे घुमी न पार्क। साईं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां असांखे पार्क घुमाए आयो। साईं हिकिड़ी तव्हां मां ॻाल्हि पुछां? हा हा पुछ। बानू बेगम खां टिजंदा छो आहियो? टिजण? बानू बेगम खां? न न, हू पंहिंजी सहेली जे घर वई आहे तॾहिं हिते आया आहियो। इन जो मतलब इहो थियो न त हुन खां तव्हां टिजो था। अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे, वरी बि एहतियात त करणु घुरिजे न। मां हाणे ॻोठ निकिरी वेंदुसि, जुलेखा जीअं बानू मूंखे न ॾिसी सघे ऐं हुनखे ख़बर ई न पए त मां बि को हिते आयो हुउसि। साईं बानू बेगम खे इहा ख़बर ई न पवंदी जो तव्हां हिते आया आहियो। हाणे तव्हां निकिरण जी कयो, किथे हू अची न वञे। अॼु पुछे त पोइ तूं चइजेसि त मां हालार ऐं नौकर सां पार्क घुमण वई हुअसि। ठीकु आहे? ठीकु आहे साईं। ठीकु आहे त हाणे मां हलां थो, पंहिंजो ई हालात जो ख़्यालु रखी। ख़ुदा भाऊ खुद न भला दे खबर छा सोचो अथई? इन बारे में न मूं सोचियो आहे, न मां सोचणु चाहियां थो। यार तूं भला तूं पंहिंजी भेण खे वरियाम ऐं सावण जे रहम करम ते छॾींदे, उन्हीअ खे मां पाण सां गॾु वठी वेंदुसि। सुवाल ई पैदा नथो थिए, खुद न कंहिं किताब में ई लिखियल कोन्हे त इहो वरियाम ऐं सावण नज़ीरा खे इजाज़त ॾींदा ऐं तूं हुनखे ॿाह मां वठी हलियो ईंदे। इन करे चवां थो, इन करे तोखे सुहिणियूं सलाहूं तूं पियो ॾियां त नज़ीरा जो ॿार पंहिंजे कुलनि तां लाहे छॾ। उन वीचारीअ जे उमिरि बि कहिड़ी आहे यार। यार तोखे चयमि न त इन बारे में कुझु ॿुधण थो चाहियां। चल ॿी सुहिणी सलाह, भला हिकिड़ो दफ़ो नज़ीरा खां हुनजी राय त पुछी वठो। जेकॾहिं उहा वीचारी शादी करण जे लाइ राज़ी आहे त पोइ यार रूबरू हुनखे विहारे हुनजे मथां ज़ुल्म था पिया कयो, यार जबर था पिया कयो। सुहिणी सलाह ॾियां थो, वधीक तव्हांजी मर्ज़ी। सम्झां थो त तूं इन ॻाल्हि खां सवाइ ॿी ॻाल्हि कदे ई कोन तोसां बीहण ई अजायो आहे। खुदरा ही तो को वॾो तवाई पास मुसाबियो। मां सम्झां थो त इहो ख़ुदि साईं मुश्किल मञे, पर जेकॾहिं ही मुड़ुसु मञी वियो न त पोइ पाण ई नज़ीरा खे मञाए वठंदो। देख वर माई थियाणी वरियाम के न्याप दई आई वो इंदो। सुल्तान मां ॿ दफ़ा वई आहियां घर, पर वरियाम घर में कोन हो। किथे कूड़ तो नथी आणी? दूर भटारे जो कसम मां ॿ दफ़ा वई आहियां उन्हनि जे घर, पर कोन हो वरियाम। त कंहिंखे न्यापो ॾेई अचां? अदा ही नाहे वई मिड़ई मोचड़न जे भव खां कूड़ थी आणे। पोइ भञो बिनन जी टंगू बीठा छो आयो? राम कयो पा, असां फकीरन के मारण में भला तां के हथ छा ईंदो? जल बकरी दनारन जा धक फकीर ये दा कम दा क्यों? ये फकीरन जा कम होदा। अबा असां तौबा कई, खुदा जो कसम असां न्यापा ॾियण छॾे ॾिना। पहिरियों न्यापा ॾियो पिया, जॾहिं मूं चयो आहे त न्यापा ॾियण तव्हां छॾे ॾिना आहिनि। हाणे तूं ॿुधा माई त छा कयूं? बस हीअ ग़लती असांखे माफ़ कयो, वरी असां इहो कम कोन कंदासीं। ग़लती मञे थी, इन जो मतलब त तूं न्यापा पहुचाया आहिनि। न्यापा कोन ॾिना आहिनि, जेकॾहिं तूं सम्झी थो त माफ़ी मिले। ॿीहर न्यापो ॾियण त छा, पर मां तव्हांजे घर में पैर ई कोन रखंदसि। ठीकु आहे, हिन फेरे तोखे माफ़ी ॾियूं था। जेकॾहिं आईंदा वरियाम तुंहिंजे घर में पैर रखियो या वरियाम वारनि तूं वई त पोइ माफ़ी जी गुंजाइश न हूंदी। तव्हां ॿिन्ही जूं टंगू भञी वेंदासीं। शुक्र आहे मुंहिंजा मौला जो सुल्तान वारा टरिया
नहीं तो मुखे तो ॾाढो भो हो ते मुझे सिर जरूर खणदा हाणे कॾहिं भुलजी बि वरियाम सां न मिलजाए न त वरियाम सां गॾु तोखे मूंखे बि बंदूक हणंदा तू तो माठ कर दुनिया दर्दन जो दरिया यार करे तो कोई कहसा को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह दुनिया दर्दन जो दरिया यार करे तो कोई कहसा को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह दुनिया दर्दन जो दरिया यार करे तो कोई कहसा को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह तू मुझी दिल जी राणी आई मुझी दिल ते तुझी हुकूमत हलंदी ऐं हा मां तोसां बेपनाह मोहब्बत कंदुसि ऐं तूं बि वाइदो कर त इन मोहब्बत जे सदके तूं बि मूंसां मोहब्बत कंदी हाँ गोराम
मां भी तोसां बेपनाह प्यार कंदसि, पर दुआ मूंखे कोन सहंदी। उनखे केर मुंहुं ॾींदो जेकॾहिं मुंहिंजे लाइ को मसइलो कयईं त? सुणा साईं, दुआ जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं पुछे त ये घाटो भञी छॾियांसि। ईअं सम्झ त अॼु खां पोइ हिन घर में दुआ जी का बि हैसियत न आहे। सम्झ त वो तुंहिंजी नौकराणी हूंदी ऐं हिन घर जो जेको बि कमकार हूंदो न, दुआ ई कंदी, सॼो ॾींहुं तुंहिंजी ख़िदमत कंदी। मुंहिंजा सोना साईं, बस तूं सॼो ॾींहुं हिन पलंग ते ई वेठी हुजे, को बि घर जो कमु न कजे। छो त तूं मुंहिंजी जान आहीं, मां तोखां सवाइ हाणे नथो रही सघां। तूं हिते ई वेठी हुजांइ, बाक़ी हिन घर जो जेको बि कमु आहे न, मां दुआ खां कराईंदुसि। ॻाल्हि ॿुध वसाई, मां ने घोट खे एस ताईं कमरे ताईं वञण कोन ॾींदीसांइ जेसि ताईं मूंखे पंहिंजी ख़र्ची मतलब मुबारकी जा 5000 कोन मिलंदा। हा, तोखे ख़बर आहे मां सियाणी पोइ विझंदी आहे न दे पके में पाणी। नानी सियाणी, तोखे केतिरी गौर पई आहे? अञा तोखे पैसा ख़बर? ऐं मुबारकीअ जा ॿियो वरी छा जा? हां, कहिड़ो तूं भला रोज़ रोज़ पंहिंजे भाउ जी ख़ुशियूं पई कंदी आहे? अदी, अॼु वॾो ॾींहुं आहे, गुराम जी शादी थी आहे। 5000 हिन तां कुर्बान ॾियांसि थो मां, अची दुआ कजांइ। आई अल्लाह खुश कंदी, 7 पुटे तो कंदी। 5000 ॾिना अथई, 2 ॾींहंनि जो मुंहिंजो घर जो राशन हली वेंदो, अथई दुआ में यादि। चङो चङो, अदा ॾिनई न, हाणे हिननि खे दुआ कजां त हिननि खे नज़र कंहिंजी बि न लॻे। हा हा, अल्लाह जो पासो वाई कोन लॻंदो। हाणे भली वञ पंहिंजे कमरे में, बस कंहिंजी नज़र न लॻे हिननि खे। हथ न लाए जाए, ये मुंहिंजी आहे। जेकर हिनखे हथ लाती हिन जे बेचो त मैंने जुगाटो भरी छॾींदो मां। सदुरी, ओ सदुरी, सदुरी छा थियो अथई? मां तोखे न तो ॿुधई, मां जुगाटो भरी छॾींदो मां। निकिरी वञ हितां, मां चवां तो निकिरी वञ, वञे तो या न? अदी, 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 छा थियो अदा? छा थियो हिनखे? छा थियो? छा थियो हिनखे? अदी, हिनखे अलाए छा थियो? लॻे तो जिन चढ़ी अथसि। ॾिसिस त अदी, अदी ॾिसिस। छा हिनखे जिन थी वियो? अल्लाह, वठी वञ हिनखे, तूं जो बि घाटो भञी छॾींदो मां। वठी वञ हिनखे, निकिर। मां चवां अल्लाह 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 ये दुनिया दर्दन जो दरिया।